अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबड़ो। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पेट्रोल जूं क़ीमतूं वधाए पाकिस्तान खे देवालो थियण खां बचायो आहे। IMF सां ठाह ते अघ भराई थी आहे। वज़ीर आज़म जे पुट जी कंपनी ते बि टैक्स लॻायो आहे। असां ग़रीब माण्हुनि ते टैक्स जो बार नाहे विधो। चीन सां थियल मुआहिदे बाद हिकु या ॿिनि ॾींहंनि में रक़म पाकिस्तान खे मिली वेंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस। के इलेक्ट्रिक वाहिपेदारनि लाइ बिजली ₹11.34 फ़ी यूनिट करण जूं तयारियूं। के इलेक्ट्रिक मई लाइ फ्यूल प्राइस एडजस्टमेंट में वाध जी दरख़्वास्त करे छॾी। नेपरा के इलेक्ट्रिक जी दरख़्वास्त ते 4 जुलाई ते ॿुधणी कंदो। मंज़ूरी जी सूरत में वाहिपेदारनि ते 22 अरब 65 करोड़ रुपयनि जो वधीक भार पवंदो। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त परवेज़ मुशर्रफ जो ॾे वापसि अचण खां इनकार नवाज़ शरीफ़ लाइ रंडक बणिजी वियो आहे। असुल बजट ईंदी त ख़बर पइजी वेंदी। मईशत वेंटिलेटर ते ऐं सियासी निज़ाम ICU में आहे। समुंड पार पाकिस्तानियुनि खां वोट जो हक़ फुरण ऐं नेब कानून में पंहिंजनि केसनि लाइ तरमीम करणु क़ौमी ॾोह आहे। करप्ट ऐं चोरनि खे मढ़ियो वियो आहे। मौसमियात खाते 30 जून खां बरसात जो नओं स्पेल सिंध में दाख़िल थियण जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त 3 या 4 जुलाई खां सिंध में बरसात जो सिलसिलो शुरू थींदो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बि बरसात जो इम्कान। पंजाब, KPK, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, मरी, गिलियाद, जहलुम, कोहिस्तान, मानसेरा, बालाकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पवंदी। बलोचिस्तान ऐं KPK में बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ हादसनि में 8 ॼणा फौत। बलोचिस्तान जे ज़िले हरनाई, कोहिलू ऐं कोह सुलेमान में बोड सबबि रोड मुतासिर। गुज़िरियल ॾींहुं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात सबबि 5 ॼणा फौत थी विया हुआ।